अबू सुफियान जे वालिदा जो नालो हिंद बिन्त उतबा रज़ियल्लाहु ताला अन्हा, वालिद साहब बि मुस्तफा जो सहाबिया, वालिदा बि मुस्तफा जी सहाबियानिया। हजरत अमीर मुआविया बि मुस्तफा जो सहाबिया, हजरत अमीर मुआविया जी भेण बीबी उम्मे हबीबा रज़ियल्लाहु ताला अन्हा वरी मुस्तफा जी मुआरा। अल्लाह ताला फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी मोमिनन के जानिन का वधीक वेझो आ, ऐं नबी पाक जो घर वारियूं तो असां मोमिनन जो माइरूं आहिनि। बीबी उम्मे हबीबा रसूलुल्लाह जी घर वारिया तो असां मोमिनन जी मावा। पो जेकरे मोमिनन जी माव आहे त उन जो भाव छा थींदो? असांजो छा थींदो? असांजो मामो थींदो। समझो सुभान अल्लाह। बीबी उम्मे हबीबा जो भाव अम्बड़ जो भाव छा थींदो? मामो। तॾहिं चवंदा आहियूं हज़रत अमीर मुआविया मोमिनन जो मामो अथव। हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां 163 हदीसूं रिवायत कयूं। घणियूं? थोड़ो थोड़ो एक ॿिए वटां सिखंदासीं साईं। 163 हदीसूं रिवायतूं कयूं आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे शान में तमाम घणियूं अहादीसूं फरमान ऐं कौल बयान फरमायान। समझो सुभान अल्लाह। एक दफे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में हजरत अबू बकर सिद्दीक भी आहे, हजरत उमर फारूक भी आहे, हजरत उस्मान गनी भी आहे, हजरत अमीर मुआविया भी आहे। ये चारई साहबी सगोरा मुस्तफा करीम जे महफिल में बैठा। ओच तो हजरत अली मुर्तजा शेर खुदा जी आमद थिया। समझो सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। हजरत अमीर मुआविया रसूलुल्लाह जे खिदमत में बैठो आ। ॿिया खुलफाए राशिदीन मां 3 साहबी सगोरा मुस्तफा करीम जे खिदमत में बैठा आहिनि। हजरत अली मुर्तजा शेर खुदा ॿाहिरां आयो, अची करे महफिल में बैठो। महबूबा फरमायो मुआविया, ए मुआविया। जी या रसूल अल्लाह, तुझी सोने अली सां मोहब्बत आहे? अर्ज़ तो करे हाओ या रसूल अल्लाह, बेहद बेइंतहा मोहब्बत आहे। अरे सुभान अल्लाह। बेहद बेइंतहा मोहब्बत छाजे करे? चई अल्लाह ऐं उन जे रसूल जे ख़ातिर तमाम घणी मां सोने अली सां मोहब्बत कंदो आहियां। एक दफे हजरत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जी महफिल में ॻाल्हि निकती त हजरत अली मुर्तजा जो सोनायूं पियो बयान थियनि, खूबियूं पियो बयान थियनि, वस्पियूं पियो बयान थियनि। हजरत अली मुर्तजा शेर खुदा जे लाइ हजरत अमीर मुआविया जो अकीदो ॿुधजो। अकीदो हजरत अमीर मुआविया थो चवे त सोनो अली जॾहिं ॻाल्हाईंदो आहे, गुफ्तगू कंदो आहे, कलाम कंदो आहे त काफ़रनि जे दिलनि ते लर्ज़ा तारी थी वेंदा आहिनि। हजरत अली मुर्तजा शेर खुदा जॾहिं ओचितो ज़ाहिर थींदो आहे त जीअं न चंड चोॾीअ जो ज़ाहिर थींदो आहे, सोनो अली ईअं ज़ाहिर थींदो आहे। एॾो हसीनो जमील आहे। हजरत अमीर मुआविया तो चवे, हजरत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु सोने अली जी तारीफ तो करे, सोने अली सां उन जी मोहब्बत आहे। एक दफे बीबी उम्मे हबीबा जे घर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैठा। दरवाजो खड़क्यो। रसूलुल्लाह फरमायो ॾिसो त दरवाजे ते केरु आहे? ॾिठो वियो त हजरत अमीर मुआविया। महबूबा फरमायो अंदर अचण ॾियो। हजरत अमीर मुआविया अंदर आयो। हजरत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु के महबूबा फरमायो त ए मुआविया, तुझे कनन में मां कलम तो ॾिसां, इहो छाजो कलम आयो कीया? या रसूल अल्लाह, मां अवां जे खिदमत में आयो हां ऐं इहो कलम तयार कयो आहे त अवां जा ऐं अल्लाह जा मां अहकाम इन कलम सां लिखंदुसि। ॿियो को बि इन कलम मां कम कोन वठंदुसि। यो कलम सिर्फ ऐं सिर्फ मां तैयार कयो आहे
अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकामनि जे लाइ तयार कयो। हज़रत अमीर मुआविया के रसूलुल्लाह छा फरमायो ते मुआविया अल्लाह तोखे तुझे नबी जे तरफां बेहतरीन जज़ा अता फरमाए। के जे तरफां नबी जे तरफां तोखे बेहतरीन जज़ा अता फरमाए, भलो खैर वारो बदलो अता फरमाए। हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु के अॻिते महबूब फरमायो त मां जेका बि ॻाल्हि कंदो आहियां उहा पंहिंजे तरफां ॻाल्हि न हूंदी आहे। अल्लाह जो हुकुम हूंदो आहे वन्नज्मि इज़ा हवा मा दल्ल साहिबुकुम व मा हवा व मा यांतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। महबूब जो कुछ बयान कंदो आहे अल्लाह जे हुकुम सां बयान कंदो आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए मुआविया छा तो खिलाफत खे पसंद कंदे? या रसूल अल्लाह खिलाफत हाओ बीबी उम्मे हबीबा मुस्तफा जे वेझो थी आई। या रसूल अल्लाह चाहियो जेको खिलाफत जो हुकुम था चओ इहो अल्लाह जे तरफों आहे। महबूब फरमायो हाओ इहो अल्लाह जे तरफों आहे। हज़रत अमीर मुआविया जे लाइ महबूब फरमायो त इन में कुछ ॾुखियाइयूं पे हासिल थींदसि, कुछ परेशानियूं ईंदियूं। खिलाफत जा मामला 16 मामला कोन्हनि खे रैयत सां क़ौम सां कोन्हनि हुआ। हर माण्हूअ जी पंहिंजी सोच हूंदी आहे। हिते तो असां वेठा आहियूं मुंहिंजी बि सोच हूंदी, क़िबला साईं तौफ़ीक़ साहब जी बि सोच हूंदी, भाऊ शबीर जी बि सोच हूंदी। हर के जी पंहिंजी पंहिंजी सोच हूंदी आहे। इन जे करे खिलाफत में कुछ ॾुखिया मामला ईंदा। महबूब के उम्मे हबीबा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह को दुआ करो त कुछ त आसानियूं थियनि। सब जो सुभान अल्लाह। महबूब करीम दुआ घुरिया, मुस्तफा करीम हथड़ा खया तो असां सुनन जो अकीदो आहे त मुस्तफा जी दुआ रब न थींदी आहे। असां तव्हां चाहींदा आहियूं रब राज़ी थी पवे, नमाज़ पढ़ंदासीं 5 वक्त रब राज़ी थी पवे, तिलावत कंदासीं रब राज़ी थी पवे। रब फरमाईंदो आहे त मुंहिंजो मुस्तफा राज़ी थी पवे। सभी चाहते रज़ाए इलाही खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। मुस्तफा करीम जी रज़ा खुदा चाहींदो आहे। मुस्तफा करीम हथ खया या रब करीम इनके हादी भी बना, इनके महदी भी बना, इनके हिदायत याफ्ता भी बना, इनके हिदायत दीदड़ भी बना। ए मुस्तफा करीम जो कातिबुल वहिया वही लिखण वारो आ हज़रत अमीर मुआविया जे लाइ मुस्तफा करीम दुआ घुरी तयार करीम इन जो परेशानियों पे दूर फरमा। क़ब्र क़यामत में हश्र में इन जी मग़फ़िरत पे फरमा। हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु जे लाइ मुस्तफा करीम हथ कया दुआ घुरिया या रब करीम इन जे मथा ख़ुसूसी मेहरबानी फरमाए जा। वक्त आयो 20 साल खिलाफत कई, 20 साल गवर्नरी कई। जे करे कुफारन के काफरन के धूड़ में मिलायो आ त सोने अमीर मुआविया मिलायो आहे। दीन जो जे करे परचम बुलंद कयो आ हज़रत अमीर मुआविया बुलंद कयो आ तो असां ते करे चवंदा त मुस्तफा जा सब साहबी जन्नती आया। छाजे करे चवंदा छो त अल्लाह जो कुरान तो फरमाए कुल्लु वअदल्लाहुल हुस्ना। रब करीम इन्हनि समूरनि सां सोनाईअ जो वाइदो करे छॾियो आहे। सभिनी सां सोनाईअ जो वाइदो करे छॾियो आहे। तो असां तॾहिं चवंदा आहियूं त मुस्तफा जा सभु सहाबी जन्नती आहिनि। छो न हुजनि? छो त रसूलुल्लाह जन पंहिंजे निगाहे नबूवत सां उन्हनि जिन दिलनि खे धोई छॾियो, उन्हनि जो दिलियूं पाक बणाए छॾियूं आहिनि। आम माण्हू हुजे, वली हुजे, गौस हुजे, कुतुब हुजे, अब्दाल हुजे, औताब हुजे, रसूलुल्लाह जे सहाबीअ जे मुक़ाबले में नथो थी सघे। हेॾा उहद जबल उहद
ओद जबल में घणो वजन होंदो 2-3 किला 10-15 किला भला हां सही 20 किला अञा मथे अलाए केतिरा टन उन में वजन होंदो आम माण्हू एतिरी खैरात करे एतिरी अल्लाह जी राह में अन्न न एतिरो सोन छा सोन एतिरो ख़र्च करे आम माण्हू होड़ा मुस्तफा जो सहाबी अध टोयो खर्च करे हेड़ा आम माण्हू चाहे गौस हुजे कुतुब हुजे वली हुजे औताद हुजे अबदार हुजे पर मुस्तफा जे सहाबी जे अध टोए जे एवज़ हेड़ा एतिरो खर्च करे न तो पुजी सके छो त मुस्तफा करीम पांजे निगाह नबूवत सां उन्हनि जे दिलनि खे धोई पाक बणाए छॾियो अयो जबल किथे या वो दिन भी आएगा वो रात भी आएगी सब जो सुभान अल्लाह वो दिन भी आएगा वो रात भी आएगी जब मिल के चलेंगे हम सब यार मदीने में केजी दरबार हारा में केजी दरबार सेवण ते केजी दरबार किथे पर महबूबे खुदा का है दरबार मदीने में है उम्मत आसी के हम ख्वार मदीने में सब जो सुभान अल्लाह मुस्तफा करीम जे साहब जे मुकाबले में आम वलियो जे गौस जे कुतुब जे अब्दाल जे औताद जे नथो थी सके मुकाबलो नथो थी सके पर अंदाजे करे तो के पांजो ईमान बचाइणो आ त मुस्तफा जे साहब जी गुस्ताखी न करण दे न सह न थियण दे आम तरह सां फेसबुक ते एड़ियो गालियूं हलन पियो त हिकड़ो बयान तो करे 100 जना बुद्धि वरी वाह था कर अबा उन जो ईमान त चटवा पर वाह करण वारन जो भी ईमान चट था छो त मुस्तफा जे साहब जी गुस्ताखी हले कोई न माण्हू आहे जो उन खे गिचे खो वठे ऐं चवे त हे छा था ॻाल्हायो छा था बकवास कयो हुननि जे लाइ सर्टिफिकेट अल्लाह कुरान में ॾेई छॾियो आहे कुरान करीम में हुकुम दियो आ मुस्तफा जा साहबी जन्नतियन अज आम माण्हू वेही बकवास करे ऐं चवे हज़रत अबू बकर सिद्दीक़ नौज़ बिल्लाह नाक ते हुयो फलाणो नाक ते हुयो तू अज जाओ न तोखे केड़ी खबर 1400 साल गुज़री आन कने कुरान के ॾिस त सही अहादीस मुबारका जो मुतालियो त कर उन जो शान त ॾिस इने न इल्म न अमल न सरफ न कुछ भी न इने बस ठोके था चन खुदारा इनन का अवा पासो कयो बचाव कयो पांजो ईमान बचाणो तव त इनन का परे हटो सिंध जे सूह छा फरमायो त दूर तनी खान लद जे जी नाहे मोहड़ मली रहे बखातन काबिल का परे पला अद चांग तनी जी छड़ी जेके धनारो धार चर उन्हनि खां बचणो आहे अदा पंहिंजो ईमान बचायो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरका कुरान मजीद में मुस्तफा करीम जे मेराज जो वाक़ियो बयान फरमायो आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो